नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त किपरो में खबर ॾींदा आहियूं। किपरो लकीराडी में कराची में मजदूरी कंदड़ पोरियत हिम्मत अली जी 14 सालन पुट साहिब बोज़दार सां 3 ॼणा कचो शराब प्यारे बदफेली कई। इतला ते वारस पहुंची विया, जवाबदार फरार थी विया। बदफेली जी शिकार निगर साहिब के संदसि चाचे मदद अली किपरो थाने ते आंदो, जितां पुलिस लेटर बाद तालका अस्पताल किपरो में दाख़िल कयो वियो है। किपरो पुलिस चाचे जी फरियाद ते NC दाख़िल करे इल्जाम हेठ आयल एक जवाबदार अला बख्श बोज़दार के हिरासत में वठी छॾियो है। ॿिए पासे तालका अस्पताल में दाख़िल ॾाढाई जो शिकार बणियल निगर साहिब खान ॿुधायो त 3 ॼणनि अल्लाह बख्श, महराज ऐं आशिक बोज़दार मौके ज़बरदस्ती कचो शराब प्यारे फसुल में वठी वञी ॾाढाई कई, मज़म्मत ते तशद्दुद बि कयो है। निगर जे चाचे मदद अली ॿुधायो त जवाबदारनि असां सां वॾो नाहक कयो है। हिन चयो त वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। साहिब अली खिराली ज़ोरी जना कयो त ठरो प्यारे पो टे हिकिड़ो अल्लाह बख्श, ॿियो आशिक अली, टे महराज अली। मूंखे उते मूंखे उते वठी आया वाटर ते, उते जना कयो अथनि ज़ोरी। हा 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 खणी डेटा ॾे खणी छोकिरे खे, इहा हिकिड़ो महराज अली, आशिक अली, अल्लाह बख्श हितां ॻोठां छोकिरे खे खणी आया उते। घर गॾु आहिनि त रांदि कंदा न, त खणी आया छोकिरे खे उते वञी गोरियूं खारायूं छोकिरे खे। गोरियूं खाई छोकिरे सां बदतमीज़ी कई आहे, धक आहिनि छोकिरे खे। पोइ छोकिरो राति रोंदो रोंदो अची घर अची ॿुधायो आहे। हीअ कल्ह शाम जी ॻाल्हि आहे। असांखे राति छोकिरे पाणे अची ॿुधायो, घर आए त पोइ असांखे ख़बर पई। त उन टाइम असां घर ॾींहं घर कोन हुआसीं। पोइ राति उते रहियो आहे, पोइ सुबुह असांखे ख़बर आयो आहे, उते घर मुंहिंजे आयो आहे। पोइ उते ॻाल्हि कई आहे, पोइ असां पंहिंजा गॾु करे पोइ असां जेको FIR कराई हींअर मुंहिंजो चाचो आहे हिनजो। जी हा, मदद अली। जी हा, असां वियासीं हुतां पुलिस चयो तव्हां अस्पताल खां थी अचो, बसि असीं वधि गिरफ़्तार कयूं था उन्हनि खे, FIR कयूं थासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।